अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ ऐं कारूंजर जबल जे इम्कानी विकिरे ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो कंदकोट मां निकितल मोहब्बत सिंध बेदार मार्च जो कराची पहुचण ते शानदार आजिया। मार्च में शरीक हज़ारे माण्हुनि ते गुलनि जी वर्खा जिस्कम समेत क़ौम परस्त जमायतुनि JUI ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे कारकुननि मार्च जो इस्तक़बाल कयो। कराची प्रेस क्लब पहुचण बैदि बेदारी मार्च जलसे में तब्दील थी वियो। जलसे खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पली जो चयो त उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाइर आहिनि। हू पाण खे साज़िशी माण्हुनि खां धार कनि। सिंध खे टोड़ण जी साज़िश मुल्क खे टोड़ण जी साज़िश आहे। ॿेटनि जे मामले ते GDA वफ़ाक़ खां धार न थियो त असां धार थी वेंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ चयो आहे त अपोज़िशन इत्तेहादी PDM जेके बि फ़ैसिला कंदो पीपुल्स पार्टी उन्हनि खे क़बूल कंदो। इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि PDM इजलास में वीडियो लिंक ज़रिए ॻाल्हाईंदे आसिफ ज़रदारी चयो त जेको PDM जो फ़ैसिलो हूंदो उहो ई पीपुल्स पार्टीअ जो फ़ैसिलो हूंदो। PDM पारां 13 डिसंबर वारे जलसे बाबति मुशावरत कई वई। शाहिद काकान अब्बासी, राजा परवेज़ अशरफ, मियां इफ्तिखार हुसैन, अख्तर मेंगल ऐं ॿियनि जी बि इजलास में शिरकत। इजलास में PDM जो पेशावर में रथियल जलसे जी तयारी ऐं हुकूमत मुखालिफ़ तहरीक जो ईंदड़ मरहलनि बाबति गौर वीचार। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त गिलगित बल्तिस्तान छॾे केॾांहुं बि न वेंदुसि। मूंखे सूबे बदर करणो अथव त तव्हांखे मूंखे गिरफ़्तार करणो पवंदो। गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे CPEC जे मनसूबनि में नज़रअंदाज़ कयो पियो वञे। दियामीर ऐं हंज़ामीर में ख़िताब कंदे बिलावल चयो त गिलगित मां मुंहिंजे निकिरण जी सूरत में धांधली थींदी। अवाम जे वोटनि ते कंहिंखे बि धाड़ो हणण जी इजाज़त न ॾींदासीं। कठपुतली हुकूमत खे जल्द घर बेड़ो कंदासीं। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त गिलगित में रोडनि खां वठी इस्पतालुनि ताईं सभु कुझु नवाज़ शरीफ़ ठारायो आहे। नून लीग पंहिंजी हुकूमती दौर में अवाम जी ख़िदमत कई। उमेद आहे त अॻिते बि ख़िदमत जो मौक़ो ॾिनो वेंदो। गिलगित जे इलाइक़े जगोट में आजियाणीअ खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त असांजा जज़्बा हिमालय जे पहाड़नि जी मज़बूत आहिनि। मुखालिफ़नि जे जलसनि खां वधीक नून लीग जे कार्नर गॾिजाणी हूंदी आहे। मरियम नवाज़ कुझु देरि जलसे खे ख़िताब पिणु कयो। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गडापुर आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जे हामियुनि खे बि गद्दार करार ॾेई छॾियो। स्कर्दूअ में जलसे खे ख़िताब कंदे अली अमीन गडापुर चयो त अवाम जो पैसो फुरलट करण वारा अवाम जे विच में कीअं था अचनि। जेसीं ताईं हिननि खे गंदा आना न हया वेंदा तेसीं ताईं ही को कमु न कंदा। मोदीअ जो बयानो ॻाल्हाईंदड़नि खे भारत मोकिलींदासीं। पीपुल्स पार्टी अॻुवान शीरी रहमान चयो आहे त वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जा गिलगित जा दौरा धांधलीअ खां घटि न आहिनि। पुलिस इलेक्शन कमीशन सां राब्तो करे वरितो आहे। गिलगित में मीडिया सां ॻाल्हाईंदे शीरी रहमान चयो त इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म खे क्लीन चिट ॾेई छॾे हा त उहा गनती जोगी सूरत हाल हूंदी। ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ियुनि बाबति इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म तोड़े वज़ीर सरकारी वसीलनि जो ग़लति इस्तेमालु करे रहिया आहिनि। जमायत इस्लामीअ जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त PTI अवाम जो रतु चूसियो ऐं कश्मीर काज़ सां गद्दारी कई। ट्रंप हलियो वियो, हाणे इमरान ख़ान जो वारो आहे। जलसे खे ख़िताब कंदे जमायत इस्लामीअ जे अमीर चयो त अवाम इमरान ख़ान ते बेइतमादी ज़ाहिर करे चुको आहे। वज़ीर आज़म पंहिंजे पुराणे बयान तहत घर हलियो वेंदो त हिन मामले ते बि U-टर्न वठंदो। कूड़ जो त वर्ल्ड कप हुजे हा त इमरान ख़ान खे ज़रूरु मिले हा। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।